मैडम नूरजहां जी ज़िंदगी जे बारे में त मैडम नूरजहां केरु हुई ऐं उन जो असुलु नालो छा हुयो ऐं उन केतिरियूं पंहिंजी ज़िंदगीअ में फ़िल्मूं जेको आहे सो इख़्तियार कयूं ऐं उन में डायरेक्टरी जो किरदारु अदा कई ऐं उन खां अलावा सिंध में मैडम नूरजहां केतिरी पॉपुलर हुई ऐं मशहूरु हुई। दोस्तों तफ़सीली वीडियो में ॻाल्हि कंदासीं। वीडियो किथां सुठो लॻे लाइक ऐं शेयर कयो, चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं सुठो कमेंट ॾेई पंहिंजी राय जो इज़हार लाज़मी ॾींदा। दोस्तों मैडम नूरजहां जो असुलु नालो माई वसाई नाले सां जेको आहे सो मशहूरु हुयो, लेकिन जॾहिं उहा वॾी थी, जॾहिं ॻाइण जे तरफ़ आई, दोस्तों तक़रीबन मैडम नूरजहां 10,000 खां मथे कैसेटूं 7 ज़बानी माई गुलकार बि चयो वेंदी आहे। मैडम नूरजहां उन खे 7 ज़बान में कलाम यादि हुया ऐं 7 ज़बान में उन कलाम ॻाया। दोस्तों मैडम नूरजहां जा तक़रीबन टोटल 10,000 कैसेटूं ऐं फिल्मूं रिलीज़ थियल आहिनि ऐं मैडम नूरजहां जो जॾहिं 1965-66 में सिंध में हाक हलंदी हुई मैडम नूरजहां जी, जॾहिं जलाल चांडियो हिन दुनिया में हुयो ई कोन दोस्तों, जॾहिं ॼाओ ई कोन हुयो, त पंजाबी गुलकार असांजे सिंध में ॾाढा मशहूरु हुया। तंहिंमें मैडम नूरजहां बि हिकु उहा फ़नकार उन्हनि में शामिल हुई। दोस्तों मैडम नूरजहां हिकु अदाकारी सां गॾोगॾु हिकु बहितरीनु गायक बि हुई ऐं मैडम नूरजहां जी अखि खुली इंडिया जे शहर दिल्लीअ में ऐं मैडम नूरजहां जॾहिं 1945 में हिजरत करे जॾहिं पाकिस्तान लाहौर आई, त दोस्तों लाहौर में जॾहिं उन गीत ॻाया त हुन जा गीत परे परे ताईं मशहूरु थिया ऐं पाकिस्तान में ईअं सम्झो वाहिद फ़नकारा थी वई औरत जंहिं बहितरीनु पंहिंजे सुंग से जेको आहे सो सोंगनि जो मुज़ाहिरो कयो। मैडम नूरजहां जी ज़िंदगी जेका आहे उहा इंतिहाई बहितरीनु गुज़री। ॾुख लाड़ा चाड़ा पंहिंजी ज़िंदगीअ में आया मैडम नूरजहां जा, लेकिन ज़िंदगी हुन जी जेको आहे सो बहितरीनु गुज़री। कलाकारी में ऐं गायकीअ में हुन जो वॾो पाकिस्तान में हिकु नालो आहे। दोस्तों त वॾी महिरबानी, मिलंदासीं।